तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवाणी। पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कंदड़ टंडो ॼाम जो शादीशुदा जोड़ो मकलीअ ते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल वस वारनि खे तहफ़ुज़ जी अपील करे छॾी आहे। हिन सिलसिले में मकली नारेजा ॻोठ में पनाह वरितल टंडे ॼाम जे शादीशुदा जोड़े शानीला धीउ अली मोहम्मद लखारी पंहिंजे मुड़ुसु लियाकत अली वलद ॿुढो मेतलो सां गॾु ठटे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुन पंहिंजी मर्ज़ीअ सां लियाकत अली मेतलो सां शादी कई आहे, पर हाणे संदसि माइट संदसि जा जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जेकी खेनि नुक़सान जूं धमकियूं पिया ॾियनि। जन मां खेनि नुक़सान जो ख़तरो आहे। हुन वस वारनि खे तहफ़ुज़ जी अपील कंदे नई ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फराहम करण जी घुर कई आहे। उन मौक़े ते ॿिई शादी कंदड़ लियाकत अली मेतलो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन ऐं ॿी शादीअ पहिरीं घरवारीअ जा रज़ा ख़ुशीअ सां कई आहे, जंहिंखे काल्ह मुंहिंजो भाउ राशिद अली मेतलो संदसि भाउ गुलाम दीन भट्टी जे हवाले करे आयो आहे। जंहिं बैदि मुंहिंजे सालनि मोहम्मद रहीम भट्टी, गुलामदीन भट्टी, कमरदीन भट्टी, नूरदीन भट्टी पंहिंजे हमदर्दन कुतुबुद्दीन भट्टी, कुतुब अली भट्टी, ज़मीर हुसैन उर्फ़ कारो भट्टी सां मिली भगत करे मुंहिंजी पहिरीं घरवारी खे ग़ाइबु करे उन खे अगवा करण जो इल्ज़ाम मूं मथां मढ़े मूं ते पंहिंजे पहिरीं घरवारीअ खे अगवा करण जो हथ टोकियो केस दाख़िल कराए पियो वञे, जिन काल्ह पंहिंजे 30 खां मथे हथियार बंदनि माण्हुनि सां गॾिजी मुंहिंजे घर ते काह करे फायरिंग करे घर में ॾहका पकिड़े मुंहिंजे पीरसन पीउ मथां गोलियूं वसाइण सां गॾु घरनि ते फायरिंग करे असांजे घर जो समूरो सामान असांजो ऐं असांजी भेण जो सोन पैसा खणण सां गॾु चौपाए माल काहे असां खां वॾो नुक़सानु पहुचायो आहे। लियाकत अली मेतलो चयो त मुंहिंजी पहिरीं घरवारी जे भाउरनि पारां मिलंदड़ नुक़सान जी धमकियुनि बैदि असां मकली नारेजा ॻोठ में अची पनाह वरिती आहे, जिते दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं।